मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 13 सबक 13 बिलोर यानी लेंसिस। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बिलोर यानी लेंसिस। प्यारा बारो हिन टॉपिक के पढ़ण खां पहिरीं असां हिन जे सिख्या जा मक़सद सम्झंदासीं त हिन जे सिख्या जा मक़सद कहिड़ा कहिड़ा आहिनि जंहिंखे असां लर्निंग ऑब्जेक्टिव्स चवंदा आहियूं। सभ खां पहिरीं जेको सिख्या जो मक़सदु आहे उन में चवे थो अंडरस्टैंडिंग द कॉन्सेप्ट ऑफ अ लेंस, यानी लेंस जे तसवुर खे सम्झणु त लेंस छा थींदो आहे ऐं उन जो तसवुर छा आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट में चए थो त एक्सप्लोरिंग द फॉर्मेशन ऑफ इमेजिस बाय लेंसिस, चए थो त लेंस ज़रिए ठहंदड़ तस्वीरनि जो जाइज़ो वठणु त लेंस ज़रिए जेके इमेजिस ठहंदियूं आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां ठहंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो ठहण जो तरीक़ेकार कहिड़ो आहे। थर्ड पॉइंट में चवे थो त अंडरस्टैंडिंग प्रैक्टिकल एप्लीकेशंस ऑफ लेंसिस, यानी लेंस जी रोज़ानी ज़िंदगीअ में अमली इस्तेमाल खे सम्झणु। हीअ असां छो था पढ़ूं, वाई वी स्टडी दिस। इन लाइ चवे थो lenses help us understand the behavior of light and optical principles. They play a crucial role in telescope, allowing us to explore space and distant objects. Understanding lenses also aids in solving complex problems in physics and engineering. इन चवण जो मतिलबु इहो आहे त लेंस असांखे रोशनीअ जे रवैयनि ऐं नज़री उसूलनि खे सम्झण में मदद ॾियनि था। उहे दूरबीनियुनि में अहम किरदारु अदा कनि था जिन जे ज़रिए असीं खिला ऐं परे वारनि शयुनि खे ॻोल्हे सघूं था। लेंस फिज़िक्स ऐं इंजीनियरिंग जे पेचीदा मसइलनि खे हल करण में पिणु मददगार साबित थियनि था। तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असीं ॾिसंदासीं त जेके लेंसिस आहिनि उहे आम ज़िंदगीअ में असांखे किथे किथे कमु अचनि था। सभ खां पहिरीं ॾिसंदासीं त लेंस कीअं हूंदो आहे। तो लेंस हिन तरीक़े जो हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे ऐं इन जो जेको इस्तेमालु आहे प्यारा ॿारो उहो असांजो ऐनक में बि थींदो आहे। ऐनक जा जेके शीशा हूंदा आहिनि उहे असांजा जेके आहिनि त लेंस हूंदा आहिनि। उन खां बाद में प्रोजेक्टर में बि लेंस जो यूज़ थींदो आहे। उन खां बाद में माइक्रोस्कोप में बि लेंस जो यूज़ थींदो आहे। हूअं त काफ़ी यूज़िस आहिनि असांजा आम ज़िंदगी में, पर हिते सिर्फ़ु मूं ही टे तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। हाणे जेकॾहिं असां फिज़िक्स जे बुनियाद ते लेंस जी डेफिनेशन खे ॾिसूं त लेंस जी डेफिनेशन छा थींदी त इन जे लाइ चवे थो अ लेंस इज़ अ पीस ऑफ ट्रांसपेरेंट मटीरियल सच एज ग्लास और प्लास्टिक। इट फोकसेस और डिस्पर्सेस लाइट रेज यूजिंग रिफ्रैक्शन टू फॉर्म एन इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट। चवे थो त लेंस जेको आहे हिकिड़ो पीस आहे, हिकिड़ो टुकड़ो आहे ट्रांसपेरेंट मटीरियल जो जेको या त गिलास जो ठहियलु हूंदो या प्लास्टिक जो ठहियलु हूंदो। उन खां बाद में चवे थो त लेंस जेको आहे उहो लाइट जे रेज़ के फोकस बि कंदो आहे ऐं उनखे फैलाईंदो बि आहे। ऐं उहो कहिड़े तरीक़े सां फैलाईंदो आहे, उनजो तरीक़ेकार आहे रिफ्रैक्शन। रिफ्रैक्शन जे तहत जेको आहे त हू लाइट जे रेज़ खे फोकस बि कराईंदो आहे ऐं फैलाईंदो बि आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में इन रिफ्रैक्शन जे ज़रिए लेंस जेको आहे ऑब्जेक्ट जी इमेज बि ठाहींदो आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं हाणे असां लेंस खे ॾिसूं त लेंस बेसिकली ठहियलु कीअं हूंदो आहे ऐं कहिड़े नमूने सां उनजी कंस्ट्रक्शन हूंदी आहे। त सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त लेंस जेको आहे प्यारा ॿारो उहो हिकिड़ो स्फेरिकल मटीरियल आहे। ठीकु आहे, हिकिड़ो ट्रांसपेरेंट स्फेरिकल मटीरियल हूंदो आहे। हाणे इन क़िस्म जा जेकॾहिं असां ॿ मटीरियल खणूं था त उन जे विच में तव्हां ॾिसंदव त ही हिकिड़ो पाण में जेको आहे त उन्हनि जो मेलाप नज़र ईंदो हूंदो तव्हांखे। यानी ही ॿ स्पेयर असां वटि मौजूदु आहिनि, इहे ॿई पाण में इंटरेक्ट करनि था हिन पॉइंट ते। ठीकु आहे। हाणे ही जेको टुकड़ो आहे इनखे इन पीस खे असां जेको आहे त अलॻि सां कटियो आहे। ठीकु आहे। यानी हिन स्फेरिकल मटीरियल जे इंटरेक्ट वारो ही टुकड़ो जेको आहे असां ही पीस जेको आहे असां ॿाहिरि कढियो आहे, ही आहे असांजो लेंस। ठीकु आहे। हाणे जीअं त असां डेफिनेशन में पढ़ियोसीं त ही छा कंदो आहे, ही लाइट खे फोकस बि कंदो आहे ऐं उन खां बाद में उनजो फैलाव बि कंदो आहे। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त लाइट जो फोकस कहिड़े नमूने सां करे थो प्यारा ॿारो, त मिसाल जे तौर ते असां वटि ही ॿ रेज़ आहिनि जेके कंहिं सोर्स मां अचनि थियूं। त ही लेंस छा कंदो, इन ॿिन्ही लाइट जे रेज़ खे ॿिए तरफ़ जेको आहे उहो पाण में हिकिड़ी पॉइंट ते मिलाईंदो यानी फोकस कराईंदो। त ही
हिन जो जेको कमु आहे उहो छा आहे, लाइट जे रेज़ खे फोकस कराइणु। तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हाणे टाइप्स ऑफ लेंसिस जे तरफ़ हलूं त उन जा केतिरा टाइप थी सघनि था, त उन जा प्यारा ॿारो 2 टाइप्स हूंदा आहिनि। जीअं असां मिरर में पढ़ी आया आहियूं त मिरर में बि जेको आहे त मिरर जा 2 टाइप हूंदा हुआ, त अहिड़े नमूने सां लेंस जा बि जेके आहिनि त 2 टाइप आहिनि। ठीकु आहे। हाणे हिकु जेको टाइप आहे प्यारा ॿारो, हिन खे असां चवंदा आहियूं कॉनकेव लेंस, या हिन खे ॿियो नालो ॾींदा आहियूं असां डाइवर्जिंग लेंस। ठीकु आहे। छो त हिन जो जेको हिकु हिसो आहे उहो अंदरे तरफ़ मुड़ियल आहे, या हेॾां बि तव्हां ॾिसंदव त हिन जो ही जेको हिसो आहे इहो अंदरे तरफ़ मुड़ियल आहे। कंहिं लेंस जो जेको कोई हिसो जेको आहे त अंदरे तरफ़ मुड़ियल हुजे त उनखे असां चवंदासीं कॉनकेव लेंस। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में ही जेको लेंस आहे प्यारा ॿारो, इनखे असां चवंदा आहियूं वरी कॉनवेक्स लेंस, या हिन जो ॿियो नालो बि आहे, इनखे चयो वेंदो आहे कन्वर्जिंग लेंस। ठीकु आहे। हाणे कन्वर्जिंग हिनखे छो था चऊं, छो त ही लाइट खे जेको आहे त कन्वर्ज थो करे, फोकस थो करे हिकु पॉइंट ते, यानी मुख़्तलिफ़ रेज़ जेकॾहिं अचनि था, जीअं तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था त 2 रेज़ आहिनि। ठीकु आहे। कंहिं सोर्स मां आया त ही लेंस छा थो करे, उन्हनि खे हिकिड़ी पॉइंट ते फोकस थो कराए, त इन जे करे असां हिन खे चऊं था ही कन्वर्जिंग लेंस आहे। जेकॾहिं असां हिन लेंस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हिन खे असां चवंदा आहियूं वरी डाइवर्जिंग लेंस। ठीकु आहे। हाणे डाइवर्जिंग जो मतिलबु आहे त फैलाव, यानी अलॻि अलॻि करणु, हिक ॿिए खां परे करणु। ठीकु आहे। त ही जेको आहे त कहिड़े नमूने सां उन लाइट जे रेज़ खे परे करे थो, इन खे हिन तरीक़े सां सम्झूं था त मिसाल जे तौर ते ही 2 रेज़ आहिनि जेके कंहिं सोर्स मां आया, अची करे हिन जेको आहे त लेंस में इंटर थिया। उन खां बाद में रिफ्रेक्शन जे प्रोसेस जे तहत जेको आहे त ही छा कंदो, हिन ॿिन्ही जी डायरेक्शन खे अलॻि कंदो पाण खां। ठीकु आहे। यानी पहिरियों ही पैरेलल अचनि पिया, त उन खां बाद में हिन लेंस छा कयो, उन जी डायरेक्शन खे जेको आहे त थोरो परे कयईं, यानी ही कॾहिं बि रेज़ जेके आहिनि उहे पाण में नथा मिली सघनि। पर जेकॾहिं असां हिन कॉन्वेक्स लेंस खे ॾिसंदासीं त इन में जेके रेज़ आहिनि उहे पाण में मिलनि था। ठीकु आहे। ऐं कॉनकेव में नथा मिलनि। ठीकु आहे। इन करे असां हिन कॉनकेव लेंस खे डाइवर्जिंग लेंस चवंदा आहियूं, ऐं कॉन्वेक्स लेंस खे जेको आहे कन्वर्जिंग लेंस बि चवंदा आहियूं। उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर वरी असां अञा वधीक लेंसिस जे टाइप्स जे तरफ़ हलूं था। इन जा कुझु वधीक टाइप्स बि थींदा आहिनि। सभ खां पहिरीं असां खणूं था कॉन्वेक्स लेंसिस। ठीकु आहे। हाणे कॉन्वेक्स लेंसिस में जीअं त असां हिन लेंस खे पढ़ियोसीं त हिन खे असां कॉन्वेक्स लेंस चऊं था, पर जेकॾहिं ॾिठो वञे त हिन जो जेको ओरिजिनल नेम आहे उहो आहे डबल कॉन्वेक्स लेंस। हाणे डबल कॉन्वेक्स लेंस छाजे करे था चऊं, उहो इन जे करे था चऊं त ही जेको आहे त 2 स्फेरिकल लेंसिस जे मेलाप सां ही असांखे मिलियो आहे। ठीकु आहे। इन करे असां हिन खे चवंदासीं डबल कॉन्वेक्स लेंस। ऐं उन खां बाद में ही जेको लेंस आहे, जेकॾहिं ॾिसंदव त हाणे हिन डबल कॉन्वेक्स लेंस खे जेको आहे त असां हिन विच तां जेको आहे त अधु कयो आहे। ठीकु आहे। यानी डबल कॉन्वेक्स लेंस खे जेकॾहिं असां अधु कंदासीं त असां वटि ठही पवंदो प्लेनो कॉन्वेक्स लेंस। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं उन खां बाद में हाणे 3 टाइप जे तरफ़ हलूं था, त टियों जेको हिन जो टाइप आहे उहो आहे वरी असांजो कॉनकेवो कॉन्वेक्स लेंस। ठीकु आहे। हाणे कॉनकेवो कॉन्वेक्स लेंस जेको आहे त एॾो वॾो नालो आहे, ऐं थोरो तव्हांखे थी सघे थो डिफिकल्ट बि लॻे त ही जेको आहे त कॉनकेव लेंस आहे या कॉन्वेक्स लेंस आहे। इन में थी सघे थो प्यारा ॿारो तव्हां थोरा कंफ्यूज़ थियो। इन कंफ्यूजन खे मां जेको आहे त दूरि कयां थो। हाणे तव्हां ॾिसो हिन जे नाले खे, ही जेको हिन जो पहिरियों हिसो आहे न, ही कॉनकेव। ठीकु आहे। हाणे इहो जेको आहे इन जो शेप आहे, ही छा आहे, इन जो शेप आहे, यानी कॉनकेव वांगुरु इन जो शेप आहे। ऐं इन जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे, उहा आहे कॉन्वेक्स वारी। तॾहिं असां हिन खे चऊं था कॉनकेवो कॉन्वेक्स लेंस। यानी शेप में त ही कॉनकेव आहे, पर इन जी जेका नेचर आहे उहा कॉन्वेक्स वारी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां कॉन्वेक्स लेंस जा जेके आहिनि त 3 टाइप थींदा आहिनि। हिकु आहे असांजो डबल कॉन्वेक्स लेंस, ॿियो आहे प्लेनो कॉन्वेक्स लेंस, ऐं टियों आहे असांजो वरी कॉनकेवो कॉन्वेक्स लेंस। ठीकु आहे। उन खां बाद में वरी असां हलूं था हाणे कॉनकेव लेंसिस जे तरफ़। त कॉनकेव लेंसिस जा बि 3 टाइप थींदा आहिनि। हिकिड़ा असां वटि वरी डबल कॉनकेव लेंस, जीअं त हिन खे असां जेको आहे त पोइ स्लाइड में डिस्कस करे आयासीं, पर हिन जो जेको असुलु नालो आहे उहो आहे डबल कॉनकेव लेंस। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन खे अधु कयूं, यानी डबल कॉनकेव लेंस खे अधु कयूं, त हीअ असांजो ठही पवंदो प्लेनो कॉनकेव लेंस। उन खां बाद में 3 जेका हिन जी टाइप आहे उहा आहे वरी कॉन्वेक्सो कॉनकेव लेंस।
मूंखे उमेद आहे त तव्हां हिन जे नाले मां सम्झी विया हूंदव त हिन जो जेको नालो आहे उहो कहिड़े नमूने सां आहे। ठीकु आहे, त जीअं तव्हां ॾिसंदव हीउ जेको पहिरियों हिसो आहे नाले जो, इहो इन जो शेप आहे, यानी कॉन्वेक्स। हिन जो शेप कहिड़ो आहे? कॉन्वेक्स वांगुरु। पर हिन जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे? कॉनकेव वारी। ठीकु आहे, शेप हिन जो कॉन्वेक्स वांगुरु आहे ऐं जेका नेचर अथसि उहा कॉनकेव वारी अथसि। तॾहिं असां हिनखे चऊं था कॉन्वेक्सो कॉनकेव लेंस। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।